वेलकम बैक। अहम खबर है इस्लामाबाद का सदर आसिफ अली जरदारी पुर्तगाल जो शहर लस्बिन रवानो थी वयो सदर आसिफ अली जरदारी प्रिंस रहीम आगा खान सां मुलाकात कंदो। सदर आसिफ अली जरदारी प्रिंस करीम आगा खान जे लाडाड़े ते ताज़ियत कंदो। अपडेट कंदासीं। सदर आसिफ अली जरदारी पुर्तगाल जे सदर सां मुलाकात कंदो। हिकु भेरो ॿीहर अवां अहम खबर शेयर कंदासीं। इस्लामाबाद का सदर आसिफ अली जरदारी पुर्तगाल जो शहर लस्बिन रवानो। सदर आसिफ अली जरदारी प्रिंस रहीम आगा खान सां मुलाकात कंदो। सदर आसिफ अली जरदारी प्रिंस करीम आगा खान जे लाडाड़े ते ताज़ियत कंदो। अपडेट ॾेई रहिया आहियूं। सदर आसिफ अली जरदारी पुर्तगाल जे सदर सां मुलाकात कंदो। हिकु भेरो ॿीहर अवां अहम खबर शेयर कंदासीं। इस्लामाबाद खां सदर आसिफ अली जरदारी पुर्तगाल जे शहर लस्बिन रवानो थी वियो। अपडेट कंदासीं। सदर आसिफ अली जरदारी पुर्तगाल जे शहर लस्बिन रवानो। सदर आसिफ अली जरदारी प्रिंस रहीम आगा खान सां मुलाकात कंदो। सदर आसिफ अली जरदारी प्रिंस करीम आगा खान जे लाडाड़े ते ताज़ियत कंदो। अवां खे ॿुधाए रहिया आहियूं। सदर आसिफ अली जरदारी पुर्तगाल जे सदर सां मुलाकात कंदो।